जी त असांजी पहिरीं फिल्म आहे दर्द भरी धरती, जंहिं साईं जन डायरेक्टर आहिनि कुर्बान अली मीराणी ऐं अदाकार जो रोल आहे हीअ जो फरहान अली ऐं इमाम बख्श जतोई साहब, जंहिंजो डायरेक्टर आहियां आं पीर बख्श मलिक। दर्द भरी धरती जी फिल्म जी रिकॉर्डिंग हली रही आहे। इंशा ताला ईद ते जल्दी अची वेंदी, उमेदु आहे तव्हां भाइरनि खे पसंदि ईंदी। ईद जो तोहफ़ो आहे। ऐं दोस्तो मां हिकिड़ो तव्हांखे अर्ज़ु कंदो वञा त असांजे हिन नंढड़े ॻोठ टंडरेपुरान में सुठा एक्टर आहिनि, सुठा अदाकार आहिनि। इमाम बख्श बरोज सभई जेके बि दोस्त आहियूं मिड़ई पंहिंजी हालत आहे। कोई असांजी नई छोकिरी कास्ट आहे जेका तव्हां सां तारुफ़ पाणे कराईंदी ऐं असांजी 14 तारीख़ ते ॿी फिल्म अचे थी, उन में बि असांजा कास्ट आहे छोकिरी, सुठा कास्ट आहिनि। वधीक लाइ पुटु तारुफ़ करायो था। अस्सलाम वालेकुम। जीअं त मां आहियां फातिमा अली ऐं हीअ फिल्म ॾाढी ज़बरदस्त आहे ऐं जेका अॻिते कमु कंदासीं इंशाल्लाह उहो बि सुठो हूंदो। हीअ फिल्म ईद ते ॾिसणु न विसारींजो, छो त ॾाढी महिनत कई आहे। थैंक यू सो मच।